अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अॼु जो व्लॉग स्टार्ट कयूं था। सुबुह जी मां उथियुसि निंड मां त मां चेक कयो मौसम, छो जो सॼी सिंध में ओवरऑल बारिश हले पई थी ऐं काफ़ी तूफ़ानी बारिश वसनि पई थियूं। सो कल्ह त असां वटि बि सुठी पई, पर अॼु जे ॾिसूं था अॼु मौसम कीअं थो रहे हैदराबाद जो। त डायरेक्ट मां आयुसि अंदरां त मुंहिंजूं अखियूं रोशनी जे करे बंदि थियनि पियूं, वरी खुलनि पियूं। बहरहाल पोइ तव्हांखे ॾेखारियूं था अॻियां अॼु असांजो डे कीअं थो गुज़रे। A few moments later. नाश्तो करे असां आयासीं मथे त मूं पीती चांहि, छो जो नाश्ते खां पोइ मां चांहि पीअंदो आहियां। तो इन जे करे पोइ मौसम बि इंजॉय पिए कयोसीं ऐं चांहि बि पीतीसीं। पोइ असां आयासीं हामिद सुपर मार्ट ते, छो जो मुंहिंजी सिस्टर खे कुझु सामान वठिणो हो घर जो, त उन सां गॾु असां आयासीं हामिद सुपर मार्ट सदर में। माशाल्लाह ज़बरदस्त ऐं काफ़ी पुराणो मार्ट आहे सदर जो। हर शइ हिन वटि अवेलेबल हूंदी आहे ऐं सुठी क्वांटिटी में हूंदी आहे ऐं तक़रीबन हिननि वटि मुनासिब क़ीमत में सामान मिलंदो आहे, छो जो ॿिया काफ़ी मार्ट अहिड़ा आहिनि जिन जी प्राइस हाई हूंदी आहे, पर हिननि जो पैकिंग ऐं साफ़ु सुथिरो माहौल ऐं प्राइस मुनासिबु हूंदी आहे। हिननि वटि क्रॉकरी जो बि सामान सुठो हूंदो आहे ऐं मेडिसन जो बि हिननि जो पंहिंजो स्टोर ठहियलु आहे, उतां माण्हू दवाऊं वठी सघनि था। A few moments later. पोइ थी वियो मंझंदि जो टाइम, छो जो हैदराबाद में ट्रैफिक जे करे शहर में टाइम लॻी वेंदो आहे घणो, त इन जे करे असांखे लॻी बुख, त पोइ असां आयासीं शरीफ़ बिरयानी वटि, छो जो बिरयानी खाइण जो दिलि पिए चयो सभिनी जो। त असां पोइ बिरयानी जो ऑडर ॾिनोसीं। बिरयानी अची वई असांजी, रेडी थी शरीफ़ बिरयानी वारे जी। माशाल्लाह ज़बरदस्त हिननि जी टेस्ट हूंदी आहे। बिरयानी सां गॾु असां सलाद घुरायो। A few moments later. बिरयानी खां पोइ असां आयासीं टेस्टी सोडा ड्रिंक वारे वटि, ऐं आलू शरीफ़ जे भरिसां ई अपोज़िट में हिननि जो शॉप आहे टेस्टी जो। त असांखे पीअणी टेस्टी सोडा ड्रिंक, त असां पंहिंजो ऑडर ॾिनो ऐं ऑडर ॾेई पोइ असां मौसम खे बि ॾिसोसीं पिए ऐं टेस्टी बि पीतीसीं पिए, छो जो बिरयानी खां पोइ थधो पीअणु लाज़मी हूंदो आहे। इन करे तव्हां बि अचो, ज़रूरु पीअंदा कयो हिते, ऐं गरम बिरयानी बि खाओ ऐं थधो पियो। पोइ असां राति जी मानी खाई ॿाहिरि निकितासीं त तैयबा खे स्कूल लाइ शइ वठणी ऐं हरमीन खे आइसक्रीम खाइणी, त असां हली आयासीं शहर जी तरफ़। त असां हलूं पिया ऑटोबान जी तरफ़, छो जो नओं आइसक्रीम वारो शॉप खुलियो आहे, त ॾिसूं पिया हुनजी विज़िट करणु हलूं था त कीअं आहे। अॼु मौसम बि हैदराबाद जो थोरो रहियो गरम, छो जो झुड़ बि हो, पर सॼो ॾींहुं बारिश अॼु न पई। त तव्हां कमेंट करे पंहिंजे शहर जो नालो लिखी ज़रूरु ॿुधाईंदा त अॼु बारिश पई या न अव्हांजे शहर में, छो जो असां वटि हैदराबाद में अॼु बारिश न पई आहे। असां पहुची वियासीं ऑटोबान ते हुई ट्रैफिक ऐं बारिश जेका कल्ह पई उन जी वजह सां गप लॻी पई ॾाढी, छो जो ऑटोबान जो रोड पहिरियां खां ई डैमेज लॻो पियो आहे, काफ़ी हालत उन जी ख़राबु आहे रोड जी। कमु हले पियो थो पर स्लो पियो थो हले ऐं मेन स्पॉट आहे हैदराबाद जो ऑटोबान ई, सो हिनखे जल्द खां जल्द तामीर करायो वञे त जीअं आवाम परेशान न थिए ऐं ट्रैफिक बि घणी न बीहे। पोइ असां हलियासीं अॻियां आहिस्ते आहिस्ते, छो जो रश लॻी पई ऐं खॾा हुआ ऑटोबान में जाम। पूरी हैदराबाद में एॾा खॾा न आहिनि जेके हिन रोड ते खॾा आहिनि।
पोइ असां पहुतासीं IC नॉक ते, जेको हैदराबाद हवेली जे साम्हूं ऐं भरिसां आहे। त असां ॾिनोसीं पंहिंजो ऑडर, त असांजो ऑडर पियो थिए रेडी। त लोकेशन ऐं व्यू तव्हां चेक करे वठो। माशाल्लाह असांखे त हिननि जो व्यू ऐं सर्विस जाम सुठी लॻी, छो जो न्यू लुक आहे ऐं आइसक्रीम बि असांखे न्यू पई लॻे। खाइण में अचो त ॾिसूं था कीअं आहे। ऐं हिननि जो थीम हो पिंक कलर, छो जो हिननि जो सिटिंग एरिया ऐं हर शइ हिननि जी पिंक हुई। पोइ असांजो ऑडर रेडी थी अची वियो। पोइ असां घुरायो फ्यूज़न फ्रेंज़ी, हिकु असां घुराई लिची फ्लेवर में, थर्ड असां घुराई ब्लेशिंग बेरी में फ्लेवर। ऐं पोइ असां टेस्ट कई। माशाल्लाह असांखे फस्ट टाइम विज़िट हो असांजी, असांखे त पसंदि आई। उमेद तव्हां विज़िट कयो ज़रूरु, इंशाल्लाह तव्हांखे बि पसंदि ईंदी। हरमैन आइसक्रीम खाईंदे इंजॉय करे पई, छो जो हरमैन खे आइसक्रीम ॾाढी वणंदी आहे। ऐं हुन सां गॾु तयबा बि आइसक्रीम खाए पई ऐं इंजॉय कयूं पिया ॿई गॾु। त हीअ आहे हिननि जो अंदरि जो व्यू। माशाल्लाह सिटिंग एरिया ऐं चेयर्स रिलैक्स वारी हुयूं। ऐं हिननि जो मेन एंट्रेंस लोगो आहे, काउंटर आहे। पोइ असांजी आइसक्रीम थी फिनिश ऐं तयबा ऐं हरमैन जी अञा फिनिश न थी। हरमैन पंहिंजो सॼो फेस आइसक्रीम में ख़राबु करे छॾियो। अॼु जेके असां हिननि जा फ्लेवर टेस्ट कया, असांखे वधीक हिननि जो फ्लेवर फ्यूज़न फ्रेंज़ी तमामु बेस्ट वणियो असांखे। ऐं लास्ट में हिन जो मेन्यू आहे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ईंदासीं त बक़ाया पोइ असां हिन जा टेस्ट कंदासीं। खणो बाबा ब्लॉग्स खणो। पोइ असां अॼु जे व्लॉग खे कयूं था एंड। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं तव्हां सां न्यू व्लॉग में। सब्सक्राइब एंड शेयर लाज़मी कंदा। हा बोतल ॾियूं था बाबा, बोतल ओ त हरमैन खे कयो गुड बाय। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं। बाय बाय, अल्लाह हाफ़िज़, टाटा।